इतवां खे अहम ख़बर ॾियूं पिया मौसम के हवाले से मौसमियात खाते पारां मुल्क के मुख़्तलिफ़ शहरन में तेज़ बरसात जो इम्कान ज़ाहिर किया वियो आहे। पंजाब में 20 सेप्टेम्बर का तेज़ बरसात पवंदी। मौसमियात खाते पारां इहा आगकथी कई वई आहे। लोअर दीर मालाकंड मुज़फ़राबाद में भी मींहुं पवंदो। मौसमियात खाते पारां इहो ॼाणायो वियो आहे त तेज़ बरसात सबब नदी नालन में चाड़ ऐं मरी जे जाबलू इलाइक़नि में लैंड स्लाइडिंग जो ख़दशो आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया मौसमियात खाते पारां मुल्क के मुख़्तलिफ़ शहरन में तेज़ बरसात जो इम्कान ॼाणायो वियो आहे। पंजाब में 20 सेप्टेम्बर का तेज़ बरसात पवंदी। मौसमियात खाते पारां आगकथी कई वई आहे त लोअर दीर मालाकंड ऐं मुज़फ़राबाद में भी मींहुं पवंदो, जॾहिं त तेज़ बरसात सबब नदी नालन में चाड़ ऐं मरी जे जाबलू इलाइक़नि में लैंड स्लाइडिंग जो ख़दशो आहे। मौसमियात खाते पारां मुल्क के मुख़्तलिफ़ शहरन में तेज़ बरसात जो इम्कान ॿुधायो पियो वञे। पंजाब में 20 सेप्टेम्बर का तेज़ बरसात पवंदी। मौसमियात खाते पारां इहो ॼाणायो वियो आहे त लोअर दीर मालाकंड ऐं मुज़फ़राबाद में भी मींहुं पवंदो, जॾहिं त तेज़ बरसात सबब नदी नालन में चाड़ ऐं मरी जे जाबलू इलाइक़नि में लैंड स्लाइडिंग जो ख़दशो आहे।